नाज़िन बुलेटिन जो सिलसिलो जारी है। तव्हां खे ही अहम ख़बर ॾींदा हलूं त वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची जे मसइलनि जे हल लाइ कोऑर्डिनेशन कमेटी जोड़ी वई आहे, जंहिं जा 2 इजलास बि थिया आहिनि। कमेटी इंतज़ामी मामलनि में का मुदाख़लत न कंदी। हुन चयो त कराची कमेटी जा 2 इजलास थी चुका आहिनि। कमेटी इंतज़ामी मामलनि में मुदाख़लत न कंदी। अहिड़ियूं कमेटियूं पहिरीं बि ठहंदियूं रहियूं आहिनि। मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत विच में राब्तनि जो फुक़दान आहे। कराची में वधीक ज़िला ठाहिण में को हर्ज नाहे। ख्यामाड़ी ज़िलो ठाहिण जूं ॻाल्हियूं काफ़ी अरसे खां हलंदड़ हुयूं। हुन चयो त कराची जो गंद किचिरो खणण वॾो मसइलो आहे। कराची जे गादी वारे शहर जे इंफ्रास्ट्रक्चर खे जदीद बणाइण लाइ $10 अरब जी ज़रूरत आहे। वज़ीर आला ख़ानगी टीवी प्रोग्राम दौरान ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन NDMA सां कुझु ॾींहं पहिरीं बि मुलाक़ात थी हुई। कराची कमेटी में वफ़ाक़ी ऐं सूबाई वज़ीर शामिल आहिनि। कोऑर्डिनेशन इंतज़ामी मामलनि ते गौर न कंदी। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची जे मसइलनि जे हल लाइ कोऑर्डिनेशन कमेटी जोड़ी वई आहे, जंहिं जा 2 इजलास बि थिया आहिनि। कमेटी इंतज़ामी मामलनि में का मुदाख़लत न कंदी। हुन चयो त कराची कमेटी जा 2 इजलास थी चुका आहिनि। कमेटी इंतज़ामी मामलनि में मुदाख़लत न कंदी। अहिड़ियूं कमेटियूं पहिरीं बि ठहंदियूं रहियूं आहिनि। मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत विच में राब्तनि जो फुक़दान आहे। कराची में वधीक ज़िला ठाहिण में को हर्ज नाहे। ख्यामाड़ी ज़िलो ठाहिण जूं ॻाल्हियूं काफ़ी अरसे खां हलंदड़ हुयूं। हुन चयो त कराची जो गंद किचिरो खणण वॾो मसइलो आहे। सिंध जे गादी वारे शहर जे इंफ्रास्ट्रक्चर खे जदीद बणाइण लाइ $10 अरब जी ज़रूरत आहे। वज़ीर आला ख़ानगी टीवी प्रोग्राम दौरान ॻाल्हाईंदे चयो त चेयरमैन NDMA सां कुझु ॾींहं पहिरीं बि मुलाक़ात थी हुई। कराची कमेटी में वफ़ाक़ी सूबाई वज़ीर शामिल आहिनि। कोऑर्डिनेशन इंतज़ामी मामलनि ते गौर न कंदी।